अमरीकी नायब सदर JD वैंस चयो आहे त दोहा में अमुन ॻाल्हियुनि बाबति अमरीकी ऐं ईरानी वफ़्त विच में अॼु ॻाल्हियूं थींदियूं। अमरीका सां ॻाल्हियुनि जी तरदीद असल में ईरान तरफ़ां ॻाल्हियुनि वारी हिकमत अमली आहे। अमरीका ॻाल्हियुनि जी कामयाबी जो ख़्वाहिशमंद आहे। जेकॾहिं ॻाल्हियूं नाकाम बि थियूं त अमरीका मज़बूत पोज़ीशन में रहंदो। अमरीकी नुमाइंदो स्टीव विटकोफ ऐं जेरेड कुशनर दोहा पहुची विया। क़तरी परॾेही विज़ारत जो चवणु आहे त अमरीकी नुमाइंदनि जी ईरान सां मुलाक़ात शेड्यूल नाहे, रुगो टे आंकड़नि सां मुलाक़ात कंदा। ईरानी परॾेही विज़ारत तरफ़ां बि वफ़्त दोहा मोकिलण जी तस्दीक। इस्माइल बकाई जो चवणु आहे त वफ़्त जी अमरीकी अमलदारनि सां मुलाक़ात तइ नाहे। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ चयो आहे त ईरान तरफ़ां जारी मौजूदा मुलाक़ातुनि जो मक़सदु मुआहिदे तहत कयल वाइदनि ते अमल यकीनी बणाइणु आहे। मुफ़ाहिमती याददाश्त में तइ थियल शर्त पूरा थियण ताईं ईरान वधीक ॻाल्हियुनि में शामिल न हूंदो। सामूरी नाकाबंदी खां पोइ ईरान 40 मिलियन खां वधीक बैरल तेल ॿाहिरां उमाणे चुको आहे। ईरान हुर्मुज़ लंघ में पंहिंजे हक़नि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कंदो। हुर्मुज़ लंघ ते ख़ुदि मुख़्तियारी ईरान ऐं ओमान जी आहे। अमरीका ईरान खे तेल ख़रीद करण खां रोकण इरादो रखे थो त पोइ केर बि तेल मां फ़ाइदो न खणी सघंदो। टंडे मीर अली जे ॻोठ नवाबुद्दीन शहर में ॿारनि जी ॻाल्हि तां शह बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो, नौजवान क़तल। झेड़े दौरान धक लॻण सबबि अब्दुल रहीम शहर क़तल थी वियो। धुरनि में छिकताण। संकरार मां अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ बबलो बाईपास ते लॻल धरणो 6हें ॾींहुं बि जारी। धरणे में गुम थियल ॿारनि जे वालिदीन समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि जी बि शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त 5 साल गुज़रण बावजूदि प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। प्रिया कुमारी उजाला सोलंकी नवीद लाशारी समेत ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो। मांझंद में नीगरी जी अगवा केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मलाह बिरादरी तरफ़ां औरतुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि पुलिस नीगरी इरशाद मलाह जे केस में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। सिंधड़ी में आबादकारनि तरफ़ां गरहोड़ शाख जी पुछड़ी में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। खिपरो मीरपुर ख़ासि रोड ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसल तबाह ऐं जानवर उन वॻे मरी रहिया आहिनि। शहदादकोट में मालपिड़ीअ में पैसा उगाड़े तां ठेकेदार ऐं म्यूनिसिपल मुलाज़िमनि में झेड़ो। हिकु क्लार्क ज़ख़्मी। म्यूनिसिपल कमेटी मुलाज़िमनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो। कोटमोट चौक ते गाॾियूं बीहारे धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त ठीको 30 जून ते मुकमल थियण बावजूदि ठेकेदार ऐं संदसि माण्हुनि क्लार्क ते हमिलो करे ज़ख़्मी कयो आहे। ऐं लाहौर जे इलाइक़े कान्हा में ट्यूशन सेंटर जे छित किरण सबबि 14 ॿारनि जे फौत थियण ऐं 6 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जो केस दाख़िल। इन्फोर्समेंट इंस्पेक्टर निश्तर ज़ोन काशिफ़ असलम जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। पुलिस गिरफ़्तार थियल घर जे मालिक समेत 5 ॼणनि खां जांच शुरू करे छॾी।